मौसम जी अपडेट ॾींदा हलूं तव्हांखे। अॼु 3 सितंबर यानी 24 खां 36 कलाकनि जे दौरान मुल्क भर में मौसम जी सूरत हाल छा रहंदी ऐं कहिड़े इलाइक़नि में बरसाति थींदी, कहिड़ा इलाइक़ा ख़ुश्क ऐं गर्म रहंदा। मौसम खां बाख़बर रहण जे लाइ शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो हीअ वीडियो त महिरबानी करे फेसबुक पेज खे फॉलो, लाइक, इन वीडियो खे अॻिते ज़रूरु शेयर कंदा। ही मौसम जी अपडेट जीअं हर कंहिंखे मिली सघे। मौसम जी तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कल पंजाब जे इलाइक़नि में ऐं सूबे सरहद यानी सूबे KPK ऐं मरी जे इलाइक़नि में, इस्लामाबाद इलाइक़नि में बरसाति नोट कई वई। उते बरसाति मिलीमीटर किथे थी आहे, किथे केतिरी थी आहे। बहरहाल अॼु जी तव्हांखे अपडेट ॾींदासीं 3 सितंबर। अॼु जेको आहे दोस्तो, मगरबी पंजाब, इस्लामाबाद, सूबा KPK ऐं जेको आहे वज़ीरिस्तान, इन इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि। हिते बरसाति थी सघे थी। ऐं बलूचिस्तान जे किथे किथे इलाइक़नि में बरसाति जा इम्कान आहिनि। बहरहाल सारे बलूचिस्तान में बरसाति न आहे। ऐं सूबा सिंध जी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सूबा सिंध जे वॾे शहर कराची में बरसाति जा इम्कान आहिनि ऐं उनजे सहेली पटनि सां गॾु ग्वादर में बि बरसाति जा इम्कान। अॼु 3 सितंबर ते 24 कलाकनि जे दौरान बरसाति हिते थोरी तकी थी सघे थी। बाक़ी अंदरूनी सिंध में सखर, लाड़काना, हैदराबाद जेका बि शहर नंढा वॾा आहिनि, किथे बि बरसाति जा इम्कान न आहिनि।